अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सॾ सुञाणे पिरीअ जो वाके जे न वरनि कुॼाड़े खेह कनि कूड़ीअ दावा दोस्त सी। भलारे भिटधणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 23 दिसंबर 2021 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। शाल जित हुजो दुनिया जी कुंड कुड़छ में सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लहनि। हाणे जॾहिं पीपल्स पार्टी महांगाई ख़िलाफ़ रोडनि ते निकितल आहे ऐं जॾहिं उहा दावाऊं करे थी त असीं सिंध सां सचा आहियूं, तॾहिं केतिरा ई सुवाल दिलि में उथनि था। उहा ई पीपल्स पार्टी जेका दावा करे थी त वफ़ाक़ ॿेटनि ऐं सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ा पियो करे, पर हक़ीक़त इहा दोस्तो पीपी जी हुकूमती कब्ज़नि में मुलविस रही आहे। जेकॾहिं वफ़ाक़ी इदारा या वफ़ाक़ ख़ुदि सिंध जे ॿेटनि ते क़ाबिज़ थिए थो त उनजी इजाज़त बि सिंध सरकार ई ॾींदी रही आहे। बेरिया टाउन खां वेंदे ज़ुल्फ़कार आबाद ताईं न ॼाण केतिरियूं रिथाऊं आहिनि जेके पीपी जे आशीर्वाद सां अॼु बि जुड़ी रहियूं आहिनि। थर जे वारियासी पटन में आबाद कारुंझर जबल बि हाणे कटिजे पियो। उन जे कटिजण जी कहाणी पुठियां बि पीपल्स पार्टी जा हथ ज़रूरु आहिनि। सिंध जो तारीख़ी क़दीमी सक़ाफ़ती विरसो कारुंझर जॾहिं लावारस बणिजी वियो आहे, जबल जी कटाई ख़िलाफ़ समूरी सिंध सरापा एहतिजाज हुजण बावजूदि सिंध हुकूमत उन ते को बि ध्यानु नाहे ॾिनो। थर वासियुनि में सख़्त कावड़ ऐं ताव पखिड़ियल आहे जेके जबल जूं लीज़ूं रद्द कराइण ख़ातिर सरापा एहतिजाज बणियल आहिनि। कारुंझर जबल ते तहक़ीक़ कंदड़ नामियारे लेखक ऐं मुहक़िक़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे कंपेयर मशहूरु फुलकारे जबल खे कारोबार सम्झंदड़नि खे अवाम जे विच में खुलियो मनाज़रो करण जो चैलेंज ॾिनो वियो आहे। मशहूरु फुलकारे ऐलान कयो आहे त कारुंझर जबल खे बग़ैर कंहिं तहक़ीक़ी रिसर्च जे सिर्फ़ ग्रेनाइट सम्झी चोर दरवाज़े खां कटाए खे जाइज़ सम्झण सां मुनाज़रे करण लाइ तयारु आहियां। जेको बि हुजे लही अचे मैदान ते, आउं हर तरह जो मनाज़रो करण लाइ तयारु आहियां। हुन चयो आहे त कारुंझर सिर्फ़ ग्रेनाइट जो जबल न आहे पर थर जे वजूद जी ज़मानत आहे, छो त कारुंझर थर जे हेठियां 90 अरब मकब फुट सरस्वती जे पाणी खे रोकियो बीठो आहे। कारुंझर जबल जे 109 टकरियुनि में 118 क़दीम तीर्थ आस्थान आहिनि। उन खां सवाइ बि थर में 45 ॿियूं नंढियूं टकरियूं कारुंझर सिलसिले सां ॻंढियल ऐं लाॻापियल आहिनि। कारुंझर रेणकच जे सामुंडी लूण ऐं थर जे विच में ज़ेर ज़मीन 2000 फुट ऊची दीवार बणियल आहे। उहो ई सबबु आहे जो उभरंदो थर लूण नाहे थियो, जॾहिं त ओलह थर में 84 लूण जूं सनूं आहिनि। कारुंझर 14.5 करोड़ साल अॻु ज़ेर ज़मीन बरंदड़ जबल जे फाटण ऐं थर में मौजूदु बरसाती पाणी जे समुंड में लावे जे उझामण सबबु ग्रेनाइट में तब्दील थियो। हीअ दुनिया जो क़दीम ग्रेनाइट जो जबल आहे। मशहूरु फुलकारे मूजिबि कारुंझर करोड़ें साल जी पुराणी तारीख़ आहे जंहिंखे साबित करे ॾेखारे सघिजे थो। कारुंझर खे का त कुहाड़ियुनि सां मसमार थियणु हरगिज़ न ॾिबो। सिंध हुकूमत तारीख़ी विरसे जी मालिकी करे मूं पहिरें पंध कारुंझर ते रिसर्च कई आहे। समूरी तारीख़ सहेड़ी आहे। कारुंझर सुजाग फोरम जे अॻुवाणनि चाचा अला रखियो खोसो, ज़ुल्फ़कार खोसो ऐं ॿियनि चयो आहे त कारुंझर खे बचाइण लाइ अगरि डिघी जदोजहद करणी पई त पोइ ते न हटंदासीं। हीअ असांजे जियापे ज़िंदगी मौज जो मसइलो आहे। कारुंझर सां बेइंतहा इश्क कंदड़ सॼी सिंध में एहतिजाज करे जबल जी वारसी कनि। हीअ वक़्तु पंहिंजे विरसे खे बचाइण जो आहे। हिन वक़्तु जेको बि गॾु बीठो ऐं कारुंझर खे बचाइण में साथ ॾींदो उहो तारीख़ बणिजी वेंदो। ज़िंदा क़ौमूं पंहिंजे तारीख़ी विरसनि जी मालिकी कंदियूं आहिनि। अचो त ज़िंदा क़ौम बणिजी कारुंझर खे बचायूं ऐं कारुंझर आॾो जबल थी बीहूं।
कारुंझर सुजाग फोरम पारां कारुंझर बाबति सुजागी मुहिम काल्ह बि जारी रही। नगर पार्कर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॻोठाण सां मिली खेनि कारुंझर जी कटाई ख़िलाफ़ कारुंझर खे हमेशह लाइ महफ़ूज़ करण बाबति ॿुधायो वियो, जॾहिं त काल्ह एतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। ऐं हाणे प्रोग्राम में ख़बरनि ते हिकु नज़र विझूं था। हैदराबाद में शेख अयाज़ मेलो जारी आहे। काल्ह शेख अयाज़ मेले खे ख़िताबु कंदे दानिश्वर डॉक्टर जाफ़र अहमद चयो त अंग्रेज़नि जो निज़ाम ई पाकिस्तान जो निज़ाम बणियो। असांजो बाशऊर तबिको ऐं दानिश्वर जबर ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ु विढ़ियो, पर रियासत जी सतह ते बेठकियत खे ख़तमु करण बदिरां बरक़रार रखियो वियो। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो इज़हार हुन काल्ह अयाज़ मेले में चोथीं विहक बेठकती समाज में दानिश्वर जो किरदार ते अहम विहक में ॻाल्हाईंदे कयो। हुन वधीक चयो त ॿी आलमी जंग खां पोइ केतिरा ई मुल्क आज़ादु थिया जिते नेशनल लिबरेशन मूवमेंट में वॾो जज़्बो हो, जंहिंजी सोच जो महवर उतां बेठकियत ख़तमु करणु हो। असां ॾिठो त अफ्रीका ऐं लातीनी अमेरिका में बेठकियत खे ख़तमु करण लाइ संजीदा तहरीक हली हुई। उन वक़्तु असां वटि नेशनल तहरीक सघारी न हुई। हिते रुॻो मज़हब जे नाले ते तहरीकूं हलियूं। ज़ुल्म ऐं ॾाढ अॼु बि जारी आहे। हुन चयो त डीकॉलोनाइज़ेशन वारो प्रोजेक्ट असां वटि न हली सघियो। रियासत इंतिहा पसंदी खे हथी ॾिनी आहे, जंहिंसां विढ़ण जी ज़रूरत आहे। वेस्टर्न जे ख़िलाफ़ु न आहियूं, वेस्टर्न जे जबर ख़िलाफ़ु आहियूं। सरकारी इदारे में नौकरी कंदे बि असां दानिश्वरनि ऐं तारीख़दान जा किताब शाया कया आहिनि। वेहक में लेखक ज़फ़र जोणी जो ॻाल्हाईंदे चयो त पोस्ट कॉलोनियलिज़म में 6 रुझाननि मां इंसानु गुज़रे थो। असां वटि नंढे खंड में धारियुनि अची कब्ज़ो कयो। हिते लॾपलाण तमामु घणी थी, हथ वठी फ़साद कराया विया, जंहिं दौरान ख़ानदाननि में वॾा ॾार पिया। वरसनि खां महरूम करण लाइ चयो वियो। हुन चयो त सिंध ऐं बरे सग़ीर में ॾिसिजे त असांजा हीरोज़ मटिजी विया ऐं शहर मिटिजी विया। डबल कॉलोनियलिज़म औरतुनि लाइ आहे। हुन चयो त सक़ाफ़त ऐं क़ौमी विरसे खे इज़त ॾियणी पवंदी। दानिश्वरनि जी अहम ज़िम्मेवारी इहा आहे त उहे हुक्मरान जे कूड़ खे पधिरो कनि। दानिश्वर आवाम जो बांह ॿेली बणिजे। दानिश्वर जो कमु नौजवाननि खे सियासत ॾांहुं राग़िब करणु आहे। हिते यूनिवर्सिटी में कल्चर डे मल्हाइजे थो त शागिर्दनि ते बग़ावत जा केस दाख़िल कया वञनि था। सीनियर सहाफ़ी ग़ाज़ी सलाहुद्दीन चयो त पोस्ट कॉलोनियलिज़म संजीदा मौज़ू आहे। पाकिस्तान हो बदनसीब मुल्क आहे। दानिश्वर न मिलनि त क़ाइमु रहणु मुश्किल हुजे हा, पर हिन मुल्क खे दानिश्वर मिलिया आहिनि। हुन चयो त अॻु में मज़हबी माण्हुनि जी क़यादत कंदा हुआ, जंहिं बाद फ़िक्री माण्हू आया। हिन मुल्क खे बुज़ुर्गनि सोचे न ठाहियो त उहो कमु असांखे करणो पवंदो। हुन चयो त मुल्क में तालीमी पसमानदगी घणी आहे। पाकिस्तान जा किथे बि मिसाल नथा मिलनि। हुन चयो त अॼु बि अयाज़ जहिड़नि शाइरनि जे वाइस चांसलर तौरु ज़रूरत आहे। फ़लसफ़ो न हुजणु सबबु बि बेवस आहियूं। फ़लसफ़े जी कमी पूरी करणी आहे। असां ख़्वाबु ॾिसणु न सिखियो त मुल्क न बचंदो। अयाज़ मेले जे हिकु सेशन में ॻाल्हाईंदे प्रोफेसर लाल बख़्श जसकाणी चयो त शेख अयाज़ सिंध यूनिवर्सिटी में मुक़ररी बाद उस्तादनि खे एड्रेस करण लाइ उस्तादनि सां गॾिजाणियूं कयूं। शेख अयाज़ जे पहिरें किताब मां पज़ीराई न मिली, जंहिं चयो त शाइर ऐं इनकलाबी आहियां, सिंध यूनिवर्सिटी खे तब्दील कंदुसि। जंहिं चयो त टैगोर वारी शांति निकेतन ठाहींदुसि। हुन चयो त सिंध यूनिवर्सिटी में पहिरियों वाइस चांसलर ग़ुलाम रब्बानी आगरो थी आयो। अॻु में प्रो वाइस चांसलर सेशन प्रोफेसर मुमताज़ भुट्टो चयो त शेख अयाज़ शिकारपुर में मुबारक जे नाले सां मशहूरु हो। हुन चयो त मुंहिंजी नौकरी लाइ सिंध यूनिवर्सिटी में वीसी अयाज़ इंटरव्यू वरितो। शेख अयाज़ आम माण्हू खे वॾी इज़त ॾिनी। शेख अयाज़ जी ज़रीना खे नौकरी ॾिनी। हूअ चैन समोकर हो। अॻूणे रजिस्ट्रार साजिद मेमण चयो त मूं वटि शौकत हुसैन शोरो समेत वॾा प्रोफाइल आहिनि, जिन खे शेख अयाज़ वॾनि उहिदनि ते आंदो। लेखा सुमेरा ज़रीन जूं बि वॾियूं अदबी ख़िदमतूं आहिनि, जंहिंखे 16हों ग्रेड ॾिनो वियो। अलन फ़क़ीर खे शेख अयाज़ 16हें ग्रेड में रखियो, जंहिंखे वरी तासुब करे 1 ग्रेड में रखियो वियो। माठीणे ओठे खे यूनिवर्सिटी में शेख अयाज़ आंदो, जंहिं वॾो कहकशां जोड़ियो। सेशन में नूरुल्ला प्रोफेसर अनवर फ़कार हकड़ो पिणु ॻाल्हायो। मुल्क जे तरक़ी पसंद दानिश्वरनि, पोहरेतनि, अॻवाननि ऐं सियासी कारकुननि
कामरेड सुबो ज्ञानचंदाणी खे अज़ीम तरक़ी पसंद अदीब करार ॾिनो आहे। अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन पारां सुबो ज्ञानचंदाणी जे 100 साला जनम ॾींहं जे हवाले सां कराची आर्ट्स काउंसिल में मुनक़िद तक़रीब में डॉक्टर मुबारक अली, मज़हर जमील, डॉक्टर सैयद जाफ़र अहमद, डॉक्टर तौसीफ़ अहमद, सुहेल सांगी, नासिर मंसूर, शेर महाराणी, मीर मुनवर टालपुर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते तारीख़दान ऐं मुहक़िक़ डॉक्टर मुबारक अली टेलीफोनिक ख़िताब कंदे चयो त सुबो ज्ञानचंदाणी मज़लूम आवाम जी ॻाल्हि कई। हू हमेशह पंहिंजे आदर्शनि ते क़ाइमु रहियो। मूंखे 2014 में संस नाले सां मनसूब एवार्ड ॾिनो वियो हो। हूअ असांजे इल्मी, अदबी ऐं सियासी तारीख़ जो हिकु अज़ीम इंसान हो। नामियारे सहाफ़ी सुहेल सांगी चयो त कामरेड सुबो असांजे समाज जो तमामु वॾो दानिश्वर हो, जेको आख़िरी वक़्त ताईं पंहिंजे इरादनि ते अटल रहियो। हू बरे सग़ीर जे उन्हनि थोरनि तरक़ी पसंद अदीबनि मां हो जिन इल्मी सां गॾु अमली किरदार बि अदा कयो। सुबो उहो इश्तिराकियत पसंदि हो जंहिं मरण घड़ीअ ताईं पंहिंजो ईमान उन नज़रिए ते क़ाइमु रखियो। असांजा क़ौमप्रस्त दोस्त सम्झनि था त कम्यूनिज़म या सोशलिज़म को ॿाहिरियों नज़रियो आहे जेको दुरुस्त ख़्यालु न आहे। हीअ नज़रियो को कम्यूनिस्ट पार्टी इंडिया जी पैदावार न आहे। हीअ फ़िक्र दुनिया जे उन्हनि अवाम दोस्त ॾाहनि जी तख़लीक़ आहे जिन हिन जो बुनियादु बुख, बेरोज़गारी ऐं बदहाली खे नज़र में रखी तख़लीक़ कयो। दुनिया जे मसइलनि जो हल अॼु बि उहो ई अवाम दोस्त नज़रियो आहे जंहिं लाइ सूबे जहिड़नि इनकलाबियुनि वेढ़ विड़ी। अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन जे मर्कज़ी अॻवान ऐं नामियारे तरक़ी पसंद दानिश्वर प्रोफेसर डॉक्टर सैयद जाफ़र अहमद चयो त सुबो उन क़ाफ़िले जो नुमाइंदो हो जेके दुनिया में मार्क्सी फ़िक्र जे अदबी तहरीक तौरु सुञाता वञनि था। हुन चयो त कामरेड सुबो असांजे समाज जो तमामु वॾो दानिश्वर हो। कामरेड सुबे जे आदर्श इश्तिराकियत ते सोचणु ऐं उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। कालम निगार ऐं उस्ताद डॉक्टर तौसीफ़ अहमद चयो त सुबो साहिब सियासी लीडर सां गॾु अदबी तहरीक जो बि लीडर हो। मज़दूर अॻवान करामत अली चयो त सुबो साहिब न रुॻो सियासत कई पर हुन ट्रेड यूनियन ठाहिण में पिणु निमाया किरदारु अदा कयो। कानूनदान जावेद काज़ी चयो त सुबो ज्ञानचंदाणी चयो हो त मुंहिंजा 2 ॾोहा आहिनि। आउं कम्यूनिस्ट, सिंधी ऐं हिंदू आहियां। हुन चयो त हू मुंहिंजे वालिद पंहिंजे सियासी साथी काज़ी फैज़ मोहम्मद जो दोस्त हो, तंहिं करे मूंखे उनखे वेझे खां ॾिसण जो मौक़ो मिलियो। हूअ पंहिंजी सोच ऐं फ़िक्र में तमामु वॾो माण्हू हो। मरण घड़ी ताईं सोशलिस्ट नज़रनि जो क़ाइल हो। दानिश्वर डॉक्टर रियाज़ चयो त कामरेड सुबो हिकु आलिम खां वीदे दानिश्वर, ॾाहे खां वीदे खावड़ी, मुफ़कर खां वीदे सरवाण जहिड़नि लक़बनि जो मर्कज़ बणियो रहियो। तक़रीब खे ख़िताब कंदे नासिर मंसूर चयो त सुबो ज्ञानचंदाणी सिंध में इनकलाबी तहरीकनि जो बिरेन हो जंहिं दुनिया जे वॾनि ॾाहनि सां मुलाक़ातूं कयूं। हुन शांती निकेतन मां जेको इंसानियत ऐं इनकलाब जो दर्स पिरायो उनजी प्रचारक ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं कंदो रहियो। हू हर मुहाज़ ते विढ़ंदो रहियो। कामरेड इमदाद काज़ी चयो त सुबो ज्ञानचंदाणी अवामी निजात वारे फ़लसफ़े ऐं उनजे असूलनि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कई। अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन जे सदर मीर मुनवर टालपुर जो चवणु हो त हुन सख़्तियूं सठियूं पर धरती सां गद्दारी न कई। हूअ पंहिंजे अवामी जाखोड़ ऐं फ़िक्री तहरीरनि में हमेशह गॾु गॾु रहंदो। डॉक्टर शेर महाराणी चयो त सूबे जूं इल्मी ख़िदमतूं तमामु घणियूं आहिनि, उन्हीअ ते तहक़ीक़ थियणु घुरिजे। नौजवान लेखक सिजाद ज़हीर चयो त सुबो ज्ञानचंदाणी अवामी निजात वारे फ़लसफ़े ऐं उनजे असूलनि ते सौदेबाज़ी न कई। ज़ोहरा ख़ान जो चवणु हो त इश्तिराकियत खे सोचण ऐं सम्झण जी ज़रूरत आहे। जेके माण्हू उनखे नाकाम सम्झनि था उहे पाण जदोजहद जे क़ाबिल न आहिनि रहिया। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ ॾात धणियनि अशफाक़ हुसैन, डॉक्टर तनवीर ताहिर, ज़िया अबड़े, सुल्तान नकवी, आमना सुमरो, वाहिद सुमरो, वहीद मोहसिन, रहमत पीरज़ादो, सिंधु पीरज़ादो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जोही में ज़रई पाणी जी खोट ख़तमु न थी सघी आहे, जंहिंजे ख़िलाफ़ु जोही जे मुख़्तलिफ़ शाख़नि जे आबादगारनि, सियासी समाजी तनज़ीमनि जे अॻवाननि ॿिए ॾींहुं बि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी शहीद मख़तूम बिलावल पार्क खां एहतिजाजी रैली कढी फाज़िल चौक ते मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते इमाम अली रुस्तमाणी, झंडो लेगारी, शमन खोसो, गुलशेर रिंद ऐं मेहर गाॾही चयो त जोही तक जा अवामी नुमाइंदा
सकून जी निंड करे रहिया आहिनि। आपाशी खाते दादू जोही जा राशि अमलदार रिश्वत एवज़ बिरां जे मुंड जे बासर ज़मींदारनि खे ज़रई पाणी विकिरो करे रहिया आहिनि। को बि असांजी दाह ॿुधण वारो न आहे। हुननि चयो त जोही बिरां जी पुछड़ी जे मुख़्तलिफ़ शाख़नि में ज़रई पाणी जी हथरादो खोट सबबि फसल सुकाया पिया वञनि। हुननि मुतालबो कयो त आपाशी खाते दादू जोही जे राशि अमलदारनि ख़िलाफ़ नोटिस वठी पाणी जी खोट ख़तमु करे आबादगारनि खे मुआशी नुक़सान खां बचायो वञे। हीअ असां वञी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। कुझु वर्क किताब मां साण करे आऊं जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। अमी बख़ूबी ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवलियत जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ सहकार ऐं सहायता जी ज़रूरत आहे। अचो सुजाॻी जे सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम फेसबुक पेज ऐं यूट्यूब वसीले बि अव्हां ताईं पहुचनि था। असांजे प्रोग्रामनि जा लिंक शेयर कयो त जीअं असांजो हीअ आवाज़ दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं पहुची सघे। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाणे वर्क वरायूं था किताब तहज़ीब इख़लाक़ जा। हीअ किताब नामियारे लेखक ऐं ॾाहे शमसुल उलमा मिर्ज़ा किलीच बेग जो लिखियलु आहे। हिन किताब मंझां अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं मज़मून इंसान जा नुक़्स ऐं भई उन्हनि जा असर जो आख़िरी हिसो। जेको तूं पाण नथो ॼाणी सो ॿिए खे न सेखार, न त जॾहिं हूअ उन्हीअ मुंहुं बराबरि वाक़ुफ़ु थींदो तॾहिं तो ते ठठोलियूं कंदो। जंहिं तोखे को इज़ाउ पहुचायो हुजे तंहिंजी दोस्ती क़बूल न कर। जेको इज़ाउ सहे थो उहो दरगुज़र करे सघंदो, पर जेको ॿिए खे इज़ाउ रसाए थो उन जो कॾहिं ख़ैरु ख़्वाह न थींदो। जेको माण्हू भाई त तुंहिंजो दोस्त थिए तव्हां ते ज़ोर करे तमामु वॾा अहसान न कर, न त उन्हनि जे बार खां हू तो वटां भॼी वेंदो ऐं मुवाफ़िक़ थोरे फ़ाइदे पहुचाइण सां ॿिए खे दोस्त करे थो ऐं तमामु घणे फ़ाइदे पहुचाइण सां ॿिए खे दुश्मन करे थो। उन हूंदे बि नाअहसानमंदी माण्हू जी तिबी ख़ासियत न आहे, न कि हुन जी कावड़ या रंजीदगी बेवाजिबी या गैर ज़रूरी आहे। हुनखे उहा ॻाल्हि नथी वणे त कर्ज़ अदा करण वक़्तु या अहसान मोटाइण लाइ ॿियो को खेसि यादगिरी ॾियारे। जंहिंखे माण्हू को इज़ाउ पहुचायो आहे तंहिंजे अॻियां हूअ शर्मिंदो थो थिए। बेगाने माण्हू जे सुख ऐं फ़ाइदे ते कुर्क न कि दुश्मन जे ॾुख ऐं नुक़सान ते ख़ुशि थी, न त ॿिया बि तुंहिंजी निस्बत में ईअं कंदा। जे भाई त हर दिलि अज़ीज़ थी त सभु कंहिंसां पियो भलाई कर। जे उन रस्ते माण्हू जी मोहबत ऐं ख़ैर ख़ाई हथ करे न सघीं त ॿिए कंहिं बि उपाउ सां हथ करे न सघंदे। एतिरी पक जी ॼाणिज त तोड़े जो ईअं करण सां उहा तोखे हथ न आई त बि उहा ख़ुशी तोखे तमामु घणी थींदी त तूं हर दिलि अज़ीज़ थियण जी हर तरह हक़दार आहीं ऐं अहिड़ी लियाक़त तो में मौजूदु आहे। ख़ुदबीनी या ख़ुदि ख़्याली मगरूरी ऐं हल्काई मुख़ालिफ़ ख़ासियतूं ॾिसजनि थियूं, पर इंसान में मुख़ालिफ़ या मुतज़ाद ख़ासियतनि जी मौजूदगी बि हक़ीक़त आहे। सारे मख़लूक़ात में हुन जहिड़ो निहायत मगरूर ऐं निहायत हल्को ॿियो कोन हूंदो। ख़ुदबीनी या ख़ुदि ख़्याली अक़ल ऐं सम्झ जी ख़राबी आहे। उन मां ग़लति फ़हमी पैदा थी थिए त बि असांजे वजूद में उहा अक़ल ऐं सम्झ सां ठहियो मुवाफ़िक़ थियो अचे। उहो केरु आहे जो पाण खे हक़ीक़त खां वधीक चङो नथो सम्झे या ॿियनि खे हक़ीक़त खां वधीक ख़राबु नथो सम्झे। ख़ुदि ख़ालिक मालिक बि असांजे अहिड़नि ग़लति ख़्यालनि खां नथो छुटे, तॾहिं असीं हिक ॿिए खां कीअं छुटी था सघूं। भरमन ऐं ख़ाम एतिक़ादनि जो बुनियादु छा आहे? बादल परस्ती छा मां पैदा थिए थी? उन्ही मां त जेके शयूं असांजी पहुच खां ॿाहिरि आहिनि या असांजे अक़ल खां मथे आहिनि तिन बाबति अक़ली दलील डोड़ायूं था ऐं ख़्यालु वेढ़ायूं था, ऐं जेका ॻाल्हि सम्झण जहिड़ी न आहे सा असीं भायूं था त सम्झूं था। असांजी सम्झ जेका ज़ईफ़ ऐं पूरी कुनी आहे सा बि जीअं असांखे घुरिजे तीअं कम में नथा लॻायूं। असीं ख़ुदा जी कुदरत ऐं वॾाई खे पहुचण लाइ उॾामूं था
पर मथे चढ़ी नथा सघूं। जॾहिं इबादत जा ख़ुदा परस्ती जी मंज़िल ते अचूं था तॾहिं पंहिंजा ख़्याल मथबरा नथा हलायूं। माण्हू हिन दुनिया जे बादशाह जे बरख़िलाफ़ डप खां हिकिड़ो भुणको बि नथो कढे, सो बेडपो थी ख़ुदा ताला जे कारखाने में ऐब जोई करे थो ऐं उन जी निस्बत अजाया पह पचाए थो। हूअ हुन जी वॾाई विसारे थो छॾे, हुन जे फ़ैसिलनि जे मथां पंहिंजा फ़ैसिला जारी करे थो। जेको पंहिंजे हाकिम जो नालो अदब खां सवाइ नथो वठे, सो बेशरम थी पंहिंजे ख़ालिक खे कूड़ी ॻाल्हि ते शाहिद करे थो। जेको मुनसिफ़ जी फ़तवा या हाकिम जे जारी कयल सज़ा सब्र सां ॿुधे थो, सो हाकिम सां हुजत करण जी जुरत करे थो। हूअ मिंथ ज़ारी करण सां हुनखे ठारण ऐं राज़ी करण जी कोशिशि करे थो। अंजामनि इक़रारनि करण सां हुनजी ख़ुशामद करे थो। के शर्त मुक़ररु करे हुनजो हुकुम मञे थो, बल्कि जे संस अर्ज़ क़बूल नथो पवे त कुरके थो ऐं बेहयाई जी हलत करे थो। ही हुयो मज़मून इंसान जा नुक्स ऐब ऐं उन्हनि जा असर जो आख़िरी हिसो। साॻे किताब तहज़ीब इख़लाक़ मां असीं हाणे शुरू करियूं था उहो मज़मून जंहिंजो उनवान आहे इंसान जूं नाक़िस आदतूं। लालच माया घणे ध्यानु ॾियण जे लाइक़ ई नाहे, तंहिं करे उन्ही जे गॾु करण जी तमामु घणी ख़्वाहिश करणु नामुनासिब ऐं बेवाजिबी आहे। जंहिं शइ खे माण्हू चङो थो सॾे तंहिंजी ख़्वाहिश ऐं उन जे हथ करण मां जेका ख़ुशी पैदा थी थिए, सारुगो ख़्याल ऐं राय ते ॿधलु आहे। आम ऐं ख़सीस माण्हू जी अहिड़ी राय ते न हल, पर तूं पाण सभिनी शयुनि जो ज़ाती ख़ासियत जाचे ॾिस, पोइ पक आहे त लालच न कंदे। माया जी हद खां वधीक ख़्वाहिश हिकिड़ो ज़हर आहे जो इंसान जे रूह में थो जाइ वठे। उते बि जेका बि चङी ख़ासियत या ख़्वाहिश मौजूदु आहे, तंहिंखे उहो ज़हर विचड़ियो ख़राबु कयो छॾे। अञा हुनजी उते पाड़ खुपे थी जो नेकी सचाई ऐं ॿियूं सभु ते बि चङियूं ख़सलतूं भॼो निकिरियो वञनि। लालची माण्हू ज़र जे लाइ पंहिंजा ॿार बि विकिणी छॾींदो, हुन जा माइट मरी वेंदा त बि हूअ पंहिंजे पैसे खे हथु न लाहींदो। हू पैसनि जी लालच ते पाण खे ई विसारियो छॾे। सुख जी ॻोल्हा में हू पाण खे ॾुखियो करे थो। जीअं को माण्हू पंहिंजो घर विकिणे घर जे सिंगार जूं शयूं ख़रीद करे, तीअं उहो माण्हू बि करे थो। या माया जे पुठियां पंहिंजो आराम फिटाए थो ऐं उहा उमेद रखे थो त माया खे माणे आराम कंदुसि ऐं सुठो गुज़ारींदुसि। जिते लालच ज़ोर आहे, उते रूह तमामु मुफ़लिस ऐं ज़ईफ़ थो रहे। जेको दौलत ऐं दुनिया खे इंसान जो मुखिया फ़ाइदो ऐं ख़ैरु न ॼाणंदो, उहो कॾहिं बि ॿियूं सभु फ़ाइदे वारियूं शयूं उछलाए उन जे पुठियां न पवंदो। जेको ग़रीबी ऐं मिसकिनी खे वॾो ऐब न ॼाणंदो ऐं मुफ़लिसी खे ख़राबु सम्झी उन खां डिॼंदो कीन, सो उन खे छॾे ॿियूं सभु ख़राबियूं पंहिंजे लाइ ख़रीद न कंदो। ख़्यालु त कर, नेकी माया खां चङी न आहे छा? बदकारी मिसकिनी खां ख़राबु न आहे छा? सभु कंहिं माण्हू खे पंहिंजी घुर्ज पलण लाइ पूरो उपाउ वस में आहे, उन ते राज़ी रहणु खपेसि। जेको घुर्ज खां वधीक माल थो मेड़े, सो ॾुख थो विहाए ऐं उहो सुख जो कॾहिं मुंहुं कीअं न ॾिसंदो। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी आहे जो सोन ज़मीन जी पेट में लिकियलु थो रहे, ॼण त ज़ाहिर ॾिसण जो लाइक़ ई न आहे। रुपियो उते पियल आहे जिते तूं पेरनि सां पियो लताड़ींसि, उन मां तूं सम्झी नथो सघीं त सोन ऐं रुपियो ध्यानु ॾियण जे लाइक़ न आहे। लालच जे करे किरोड़े मज़दूर ऐं ग़ुलाम ज़मीन हेठि दॿिजी मरनि था। हूअ शूमनि ऐं कंजूसनि जे लाइ खाणियूं खोटे उहा शइ कढनि था जा हुननि खां वेर वठे थी। यानी रुपए मिलण खां पोइ उहे माण्हू ग़ुलामी खां बि वधीक अज़ाब में था गुज़ारिन। ज़मीन में जिते ख़ज़ानो पुरियल हूंदो आहे, उहो हंधु अक्सर वीरान ऐं सुञो रहंदो आहे। जिते हेठियां सोन हूंदो आहे, उते मथां न को वण न को ॿूटो ॼमंदो आहे। अहिड़े हंधु न घोड़ी या गॾे खे गाह लभंदो आहे। जबलनि ऐं टुकरनि जे पासनि ते उन जूं पोखूं न लभंदियूं आहिनि। जीअं मेवेदार वण त पंहिंजा मेवा इस्तेमालु न कंदा आहिनि, तीअं जेको माण्हू माया ते आरो करे थो, तंहिंजे दिलि में का बि चङाई नथी रहे। माया ॾाहे माण्हू जी बानी आहे ऐं हुनजो कमकार करे थी, पर बेअक़ल जे दिलि जे मथां वॾी आफ़त आहे। शूम ऐं लालची माण्हू सोन जो ग़ुलाम आहे, सोन हुनजो ग़ुलाम न आहे। हुनखे दुनिया ईअं आहे जीअं बीमार खे तप, जेसीं मारींदुसि न तेसीं पई साड़ींदुसि ऐं जलाईंदुसि। सोन किरोड़नि माण्हुनि जूं नेकियूं ऐं लियाक़तूं नास करे छॾियूं। कंहिंजी का फ़ज़ीलत बि वधायाई? ईअं न आहे छा त जेके तमामु ख़राबु माण्हू हुजनि, तिन वटि दुनिया तमामु घणी आहे? तॾहिं
छो उहा ख़्वाहिश थो करीं त दुनियादार थी नालो कढी। ईअं नाहे छा त जिन वटि थोरी दुनिया आहे से तमामु ॾाहा माण्हू आहिनि। ॾाहप में सुख ऐं ख़ुशी नाहे छा? ईअं नाहे छा त इंसान ज़ात में दौलत उन्हनि वटि जझी आहे जेके सभ खां शरीर ऐं बदकार आहिनि। उन जी पिछाड़ी ख़राब ऐं अज़ाब जहिड़ी नथी आहे। ग़रीबी में मुफ़लसी में घणियुनि शयुनि जी घुरिज आहे, पर लालची ऐं कंजूस पाण खे सभिनी घुर्बल शयुनि खां जवाबु ॾिए थो। लालची माण्हू मां कंहिंखे बि चङाई या फ़ाइदो न रसंदो, पर ॿिए कंहिं सां हूअ अहिड़ो ज़ुल्म नथो करे जहिड़ो पाण सां थो करे। महिनत करे दौलत आण सखा करे उन जो नेकाल कर। जहिड़ो ॿिए खे सुखी करण सां माण्हू पाण सुखी थो थिए, अहिड़ो ॿिए कंहिं बि तरह सां नथो थिए। असराफ़ या बेजा ख़र्च जे माल मिलण खां वॾो को ऐब आहे त उहो अजायनि कमनि में माल वञाइणु आहे। जेको माण्हू बचायल माल बेजा ख़र्च करे थो ऐं अजायो वञाए थो, सो ॼण त ग़रीबनि जो हक़ खसे थो। जेको माण्हू पंहिंजी माया बेजा ख़र्च करे लुटे छॾे थो, सो चङाई करण जा उपाव ॼाणी वाणी रद्द करे थो। हू पाणी नेकी करण ऐं ख़ैर खटण जा वझ वञाए थो। जंहिंमां जेकर नेठ खेसि फ़ाइदो रसे, ख़ुदि खेसि ख़ुशी हासिलु थिए। दौलत न हुअण करे आराम में न गुज़ारण खां दौलत हूंदे सुठो रहणु मुश्किल आहे। माण्हू खे दौलतमंद खां मुफ़लसी में पाण ते हुकुम हलाइणु सवलो थो लॻे। मुफ़लसी ऐं ग़रीबी में दिलि झलण खां फ़क़्ति हिकिड़ो गुण घुर्बल आहे, यानी सब्र या क़नात। पर दुनियादार में जे सख़ा परहेज़गारी सियाणप ऐं ॿिया केतिरा ई गुण न हूंदा त ज़रूरु गुनहगार थींदो। ग़रीब रुॻो पंहिंजी हालत बहितर रखण जो ज़िम्मेवार आहे, पर दुनियादार जे ज़िम्मे हज़ारनि जी बहितरी आहे। जेको पंहिंजी दौलत सियाणप सां ॾेई छॾे थो, सो ॼण त पंहिंजा मर्ज़ कढी छॾे थो। जेको दौलत वधाए ऐं गॾु करे थो, सो पंहिंजे मथां ॾुख ऐं आफ़तूं ढेर कंदो थो वञे। अणसुञाणो माण्हू एहतियाज महल जेके तोखां घुरे तंहिंखां हुनखे जवाबु न ॾिए। पंहिंजे भाउ खां त उहा शइ बि न लिकाए रख जेका ख़ुदि तोखे घुर्बल हुजे। तोखे ॼाण घुरिजे त किरोड़ रुपया जेके कम में न अचणा हुजनि, तिन जे हुअण खां जेके थोरो बि तो ॾेई छॾियो हुजे, तंहिंजे न हुअण में ज़्यादा ख़ुशी आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं मज़मून इंसान जो नाक़स आदतूं जो पहिरियों हिसो। हीअ मज़मून असां अव्हां लाइ चूंड कयो हो किताब तहज़ीब इख़लाक़ मां। तहज़ीब इख़लाक़ किताब नाम्यारे लेखक ॾाहे शमसुल उलमा मिर्ज़ा किलीज बेग जो लिखियलु आहे। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। आउं अव्हांजो मेज़बान आहियां हबीब लगारी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवले जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिन क़ौमी इदारनि खे अव्हांजे साथ सहकार ऐं सहायता जी ज़रूरत आहे। अचो सुजाॻी जे हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असीं अव्हां ताईं पंहिंजा प्रोग्राम लाइव बि पहुचाईंदा आहियूं। उन सां गॾोगॾु हीउ प्रोग्राम अव्हां ताईं फेसबुक पेज ऐं यूट्यूब वसीले बि पहुचाईंदा आहियूं। यूट्यूब या फेसबुक ते सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असांजा प्रोग्राम ॿियनि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सुजाॻी वारो हीउ सफ़र सफलता माणे सघे। हाणे वर्क वरायूं था उन किताब जा जंहिंजो नालो आहे फ़तह आख़िर अवाम जी थींदी। हीअ किताब नाम्यारे लेखक ऐं पोरियत अॻवान ॼाम साकी जो लिखियलु आहे। अॼु असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हिन किताब मां नाई किस्त। सीनियर जनरल वाहियात प्रोपेगेंडा ज़रिए मुंहिंजे किरदार खे मस्ख़ करणु था चाहिनि। हुननि बांग्लादेश ते कयल फ़ौज कशी ख़िलाफ़ मुंहिंजे बयान खे ऑल इंडिया तां तक़रीर में बदिलाए छॾियो ऐं ईअं ज़ाहिर कयाऊं त ॼण उन्हनि वटि मुंहिंजी तक़रीरनि जा रिकॉर्ड मौजूदु आहिनि। हुननि मुंहिंजे तरफ़ां सरहद पार करण जे बारे में कूड़ियूं कहाणियूं घणियूं, पर हींअर 17 महीननि जी नज़रबंदी दौरान हिंदुस्तान जे बारे में हिकु बि सुवाल न पुछियो वियो। उन जे उबतड़ जॾहिं मूंखां उन्हनि पुछियो त मूंखां हिंदुस्तान जे बारे में सुवाल छो नथा करियो, उन्हनि चयो त असांखे ख़बर आहे त तूं हिंदुस्तान या कंहिं ॿिए मुल्क कोन वियो आहीं, उन करे न ई तोखां उन बारे में सुवाल पुछंदासीं, न ई उन इल्ज़ाम तहत कंहिं अदालत में चालान कंदासूं।
मूंखे यकीन आहे त उन जा ॿिया सबब बि थी सघनि था। हिकु उहो त उन वक़्तु हिंदुस्तान में हिन हुकूमत जे पग मट ऐं अमेरिका नवाज़ पार्टी जी हुकूमत हुई, उन करे उन्हनि उन जे ख़िलाफ़ु कुझु बि चवणु न थे चाहियो। ॿियो ख़ासि सबबु हीउ हुयो त अफ़गानिस्तान में ज़मीनूं हारनि में विरहायूं वियूं हुयूं, वियाद खे ख़तमु कयो वियो ऐं उते साम्राज्य दुश्मन हुकूमत क़ाइमु थी। उन करे हुननि जी नज़र में सूरत हाल गैर इस्लामी थी वई हुई। ॿियो इहो त अफ़गान फ़ौज सिर्फ़ु 3 ॾींहंनि में इक़्तिदार शहरी हुकूमत जे हवाले करे हिकु अहिड़ो मिसाल क़ाइमु कयो हो जंहिं ते असांजा जनरल ॾाढा परेशान हुआ। उन करे बंदूकनि जे नालियुनि जा मुंहुं हिंदुस्तान खां फेराए हाणे अफ़गानिस्तान ॾांहुं कया आहिनि। तंहिं करे ई हिंदुस्तान जे बारे में मूंखां को बि सुवाल न पुछियो वियो। जेतोणीकि 1969 में मूं ते इल्ज़ाम लॻायो वियो हो त आउं हिंदुस्तान वञण जो इरादो रखां थो, उहा 1971 में मख़सूस प्रोपेगेंडा करण जी अॻुवाट तयारी थियल हुई। हाणे न रुॻो मूं ते पर सभिनी तरक़ी पसंदनि ते इहो इल्ज़ाम लॻायो वेंदो त हू पाकिस्तान छॾे अफ़गानिस्तान वञण वारा हुआ। मूंखे इहो बि चयो वियो त तोसां इंतिहाई सख़्तु सलूक कयो वेंदो, छाकाणि त हिन हुकूमत अफ़गान इनक़लाब मां सबक़ु हासिलु कयो आहे, सो तो ते सख़्तु तशदुद कयो वेंदो ऐं अहिड़ी त सख़्तु सज़ा ॾिनी वेंदी जो पाकिस्तान जा तरक़ी पसंद ॿुधंदे ई ॾकी वञनि ऐं संदनि हौसला टुटी पवनि। उनजो मतिलबु इहो थियो त इनक़लाबनि खे डिॼारण ऐं हुकुमरान तबिके खे ख़ुशि करण लाइ हुकूमत खे हिकु अदद माण्हू जी ज़रूरत आहे जंहिंखे हू क़ुर्बान कनि। जेकॾहिं हीअ मूंखे गिरफ़्तार करे न सघनि हा त अॼु हिन नज़ियत गाहनि में मुंहिंजे बदिरां को ॿियो इनक़लाबी हुजे हा। असांजी हुकूमत जवाननि खे क़ुर पाक ते हथु रखी सीनियरनि जो हर हुकुम मञण जो कसम खणायो वेंदो आहे, पर हुननि खां उन ॻाल्हि जो कसम कोन वरितो वेंदो आहे त को हूअ मुल्क लाइ पंहिंजी जान बि क़ुर्बान करे छॾींदा। पर मूंखे उहो एतमाद आहे त असांजा जवान एतिरा सादा ऐं मासूम कोन्हनि जेतिरो हीअ हुकुमरान सम्झनि था। हू सीनियरनि जे हर हेरे फेरे खां वाक़ुफ़ु आहिनि। पाकिस्तान सीनियर जनरलनि जी पहलवानी ऐं अटकल बाज़ी सबबि न पर रुॻो अवाम जी रज़ामंदी सबबि ई क़ाइमु आहे ऐं एसि ताईं क़ाइमु रहंदो जेसि ताईं अवाम उनखे क़ाइमु रखणु चाहींदो। हिन ख़िते जी मौजूदा सियासी सूरत हाल जी तक़ाज़ा इहा आहे त मुक़ररु थियल सरहदनि सां हथु चुरांद न कई वञे। असांखे हर उन हुकूमत जा तख़्ता कढणा पवंदा जेका मुल्क जी सलामती लाइ ख़तरो हुजे, पर जेकॾहिं को भूख सम्झे थो त हूअ पाकिस्तान जी बहादुर अवाम खे शिकस्त ॾेई सघे थो त इझो थो मुंहुं भर किरे। असांजे हिन नुक़्ता नज़र जे करे हीअ हुकूमत असांखे पंहिंजो दुश्मन सम्झे थी। अहिड़ा केतिरा ई मुल्क आहिनि जिते घणियूं ज़ुबानूं ॻाल्हायूं वञनि थियूं। हिंदुस्तान में 18, स्विट्ज़रलैंड में 4 ऐं सोवियत यूनियन में 20 खां वधीक ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, पर उन्हनि मुल्कनि खे उन करे को बि नुक़सानु न पहुतो आहे। हितां जा हुकुमरान टोला न उन मां सबक़ु हासिलु कनि था, न वरी पंहिंजे बंगाल जे तजुर्बे मां फ़ाइदो वठनि था। उहो जनरल ज़िया जो ई कमाल आहे जंहिं पंहिंजे कोल ऐं फ़ैल जे तज़ाद खे कॾहिं बि लिकाइण जी कोशिशि न कई आहे। भुटे शहीद असांखे अॻे ई ॿुधाए छॾियो हो त संस हुकूमत जे ख़िलाफ़ु फ़ौजी बग़ावत खां थोरो अॻु में जनरल पारां आईनी हुकूमत सां वफ़ादार रहण वारो बयानु ख़ुदि ज़िया जो तयारु थियल हो। हुन पाण ई उहो क़बूलु कयो आहे त मां मार्शल जे निफ़ाद खां पहिरीं रेफरेंडम जे ख़िलाफ़ु राय ॾिनी हुई जंहिं मां संस सियासत में दख़ल अंदाज़ी ज़ाहिर थी थिए। उन हक़ीक़त मां इहो अंदाज़ो लॻाइणु मुश्किल न आहे त नाम निहाद क़ौमी इतिहाद जी तहरीक पोयां जनरलनि जो हथु हो। रुजत परस्त पार्टियुनि खे बग़ैर कंहिं वाज़े इतिहाद ऐं मुस्बत प्रोग्राम जे हिकु हंधि गॾु करणु उन लिकियल ऐं खूनी हथनि जो करतब हो जेके उन्हनि खे ग़ुलामनि वांगुरु इस्तेमालु करे रहिया हुआ। अॼु उहो चङी तरह वाज़ह बि थी चुको आहे, तंहिं हूंदे बि हुकूमत असांजे पुठियां पयल आहे, छाकाणि त असीं 1975 खां वठी हुकूमत ख़िलाफ़ु साम्राजी दलालनि ऐं साॼी धुर जे साज़िशनि खां ख़बरदार कंदा आया आहियूं। असांजी पार्टी पंहिंजी करारदाद में साॼी धुर जे ख़तरे खां अवाम खे आगाह कयो हो। उन करारदाद जो उनवान हो चहिरनि जी तब्दीली मसइलनि जो हल न आहे। जंहिं वक़्तु क़ौमी इतिहाद ठहियो त असां उन वक़्तु ई उनखे वाइखो कयो हो। असांजी पार्टी जे सेक्रेटरी कामरेड इमाम अली नाज़िश हिकु बयानु जारी करे PNA खे JHQ जनरल हेडक्वार्टर फ़ौजी ऐं साम्राजनि जो मुहाज़ साबित कयो हो। कामरेड नाज़िश जनाब भुटे खे हिकु ख़त बि मोकिलियो हो जंहिंमें हुन मज़दूरनि हारियुनि ऐं ॿिनि जमहूरी क़ुवतनि सां इतिहाद करण लाइ ज़ोर भरियो हो त जीअं उन्हनि सीनियरनि जे पैदा कयल ख़तरे खे मुंहुं ॾेई सघिजे।
सीनियर जनरल सियासत में टंग अड़ाइण खां पंहिंजो पाण कॾहिं बि रोके नथा सघनि। असांजी पार्टी ऐं ॿियनि जमहूरियत पसंद खां सवाइ डॉक्टर एजाज़ नज़ीर ऐं अफरासियाब खटक जी अॻुवाणी में नेशनल प्रोग्रेसिव पार्टी बि इंतिहाई शिदत सां PNA जी मुखालफ़त कई हुई। शागिर्दनि, पोरितनि, औरतनि ऐं दानिश्वरनि बि PNA जी मुखालफ़त कई हुई। उन्हनि सभिनी जे करे ई PNA जी गुंडागर्दी ऐं इंतशार पसंदी सिर्फ़ु उन्हनि शहरनि ताईं महदूद रही जिन में मुल्हनि जो असरु हो। असां PNA जे ख़िलाफ़ पंहिंजे सियासी तजज़ियनि जी मदद सां उहा लाइन इख़्तियार कई हुई। असांखे PNA जे पोयां कुझु सीनियर जनरलनि जा हथ नज़र आया हुआ। उहो सिर्फ़ु मार्क्सी साइंस जे तजज़िये जो कमाल आहे, पर ही हज़रात जिन खे पंहिंजे अक़ल खां कमु वठण जी आदत ई कोन्हे, उहो सोचनि था त JHQ में असांजा माण्हू छॾियल आहिनि जेके असांखे ख़बरूं चारूं पहुचाइनि था। उन करे ई हमराह असां ते सख़्तु कावड़ियल आहिनि ऐं बदिलो वठणु चाहिनि था। हाणे उन ॻाल्हि ते बहस करण जी ज़रूरत आहे त PNA जंहिंजी हिन हुकूमत काफ़ी सरपरस्ती कई हुई, उन असांजे मुल्क खे हिकु ख़ासि क़िस्म जो नुक़सानु पहुचायो आहे। PNA जी तहरीक सिर्फ़ु शहरनि ताईं महदूद हुई, जॾहिं त भुट्टे साहिब जी हुकूमत जी हिमायत बहिराड़ी में घणी हुई, जंहिं करे PNA जी तहरीक शहरनि ऐं बहिराड़ियुनि जे विच में सियासी वेझो वधाए छॾियो। सरमाएदारी निज़ाम में हू बि बहिराड़ियूं शहरनि जूं नऊं आबादियूं हूंदियूं आहिनि। शहर बहिराड़ियुनि मां तमामु सस्तनि अघनि ते कचो माल हासिलु कंदा आहिनि। पोइ उन कचे माल मां तयारु कयल रोज़मर्रा जूं शयूं वॾनि अघनि ते बहिराड़ी खे विकिरो कंदा आहिनि। अहिड़ी तरह शहरनि ऐं बहिराड़ियुनि विच में रिश्तो बहिराड़ियुनि जे इस्तेहसाल ते ॿधलु हूंदो आहे। उनखां सवाइ शहरनि में रहंदड़ माण्हुनि खे केतिरियूं सहूलियतूं मुयसरु थियल हूंदियूं आहिनि, जहिड़ो कि पका रस्ता, बिजली, पाणी, गैस, तालीम, सिहत, टेलीफोन ऐं ट्रांसपोर्ट वग़ैरह। उन करे सॼी दुनिया में बहिराड़ियुनि खे के ख़ासि रिआयतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, जहिड़ो कि कोटा सिस्टम वग़ैरह, त जीअं शहरनि ऐं बहिराड़ियुनि जे विच में पैदा थियल तज़ाद खे रोके सघिजे। PNA पंहिंजो नापाक किरदारु अदा कयो ऐं अहिड़ी तरह हुन मुल्क जी ॿधी ऐं सलामती खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई। हुन हुकूमत कोप जी तयारी लाइ PNA खे इस्तेमालु कयो ऐं उनजी क़ीमत अदा करण लाइ किन खे वज़ारतूं बि ॾिनियूं वयूं। उन्हनि माण्हुनि खे इहा ख़बर हुई त पाकिस्तान जो आवाम हुननि खे कॾहिं बि न चूंडींदो। भुट्टे खे फाही ॾियण खां पोइ PNA जे वज़ीरनि खे थुॾा हणी हुकूमत मां कढियो वियो। असांजे मुल्क जा जनरल हुकूमत ते कब्ज़े करण लाइ सदाईं ॿाड़िया वेठा हूंदा आहिनि, पर तनक़ीद ॿुधण लाइ तयारु बि कोन थींदा आहिनि। पंजाबी ॿोली में हिकु चवणी आहे त जेको शादी कंदो सो सालियुनि जूं गारियूं बि खाईंदो। सो जॾहिं को माण्हू सियासत में अचे थो त उन्ही खे ॿियनि जो नुक़्ते नज़र बि ॿुधणो पवे थो। रांदि में पीरी मुर्शिदी कोन हलंदी आहे, उन करे हूअ तनक़ीद खां पंहिंजो पाण बचाए नथो सघे। असांजा सीनियर अहिड़ियुनि सभिनी हुकूमतनि खे बेवकूफ़ था सम्झनि जेके आवाम खे एहतजाज करण जो हक़ ॾियनि थियूं। उहे एतिरियूं अक़लमंद आहिनि जो शिकागो जे योम मई जे शहीद स्पेंसर जे नारे खे यादि थियो रखनि, जेको हुन फाही ते चढ़ण वक़्तु हंयो हो त हाकमो माण्हुनि खे ज़ुबान जो हथियार इस्तेमालु करणु ॾियो, न त पोइ उहे हथियारनि जी ज़ुबान ॻाल्हाईंदा। ज़िया हुकूमत जो तअसुब वारो वर्ताव उन मां बि वाज़ह थिए थो त डिप्टी मार्शल एडमिनिस्ट्रेटर मूंखे पंहिंजी तालीम जारी रखण जी इजाज़त ॾियण खां इनकार कयो आहे, जेको मुंहिंजो पैदाशी हक़ आहे। उहो इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे, जॾहिं त ॿिए पासे दुनिया जे सोशलिस्ट मुल्कनि में 100 माण्हू पढ़ियल आहिनि। अदालत जेकॾहिं चाहे त फिडल कास्त्रो जे 1978 वारी उन तक़रीर मां घणो कुझु पिराए सघे थी, जेका हुन हवाना में शागिर्दनि ऐं नौजवाननि जे आलमी फेस्टिवल जो इफ़्तिताह कंदे कई हुई। हुन चयो त सॼी दुनिया जा शागिर्द ऐं नौजवान अव्हांखे रुॻो शागिर्द चई नथो सघां, छाकाणि त अॼु बि दुनिया में केतिरा ई नौजवान आहिनि जेके शागिर्द न आहिनि। जनाब सदर, हाणे आउं मुख़्तसर तौरु उन्हनि इल्ज़ामनि ते बहस कंदुसि जेके मूं ते मढ़िया विया आहिनि। ॾोहनि वारी फ़हिरिस्त में ॼाणायो वियो आहे त मूं वटां अहिड़ो मवादु हथु आयो आहे जंहिंसां तबक़ाती नफ़रत पैदा थिए थी। जनाब, जॾहिं खां वठी समाज तबक़नि में तक़सीम थियो आहे, जॾहिं खां वठी फुरींदड़ ऐं फुरिजंदड़ तबक़नि जो वजूद अमल में आयो आहे, तॾहिं खां वठी उहे ॿई तबक़ा हिक ॿिए जे ख़िलाफ़ु कंहिं न कंहिं सूरत में जंग कंदा रहिया आहिनि। उहो ई सबबु आहे जो दानिश्वरनि, अॻवाननि ऐं ॿियनि सभिनी माण्हुनि खे कंहिं न कंहिं पासे थियणो ई पियो आहे। ऐं फोरू टोलनि जे ख़िलाफ़ु नफ़रत फैलाइण वारो ॾोह क़बूलु करियां थो। जेकॾहिं वाक़ई उहो ॾोह आहे त पोइ हिन हुकूमत खे क़ुर शरीफ़ ते बि यकीननि
पाबंदी विझणी पवंदी, छाकाणि त उन में केतिरनि ई मौक़नि ते इहो चयो वियो आहे त जॾहिं बि पैगुंबर मोकिलाए विया त मथियनि तबक़नि जे हुकुमरान सदाई उन्हनि जी मुखालफ़त कई। मिसाल तौरु हीअ आयतूं आहिनि। अहिड़ी तरह मूं जॾहिं रसूल मोकिलिया त उन्हनि खे शहरनि जे अमीरनि चयो त असां त उन मज़हब ते हलंदासीं जंहिं ते असांजा वॾा हलिया हुआ। या जॾहिं मूं पैगुंबर मोकिलिया त उहे शाहूकार टोला ई हुआ जिन उन्हनि जी मुखालफ़त कई। असांजे मुल्क में जेके पुरोहितनि जो इस्तेहसाल कनि था उहे ई तिब्क़ाती नफ़रत पखेड़ण जा हक़ीक़ी ज़िम्मेवार आहिनि। नफ़रत फैलाइण लाइ उहे जवाबदार न आहिनि जेके इस्तेहसाल जी मुखालफ़त कनि था ऐं इंसाफ़ ते ॿधल बराबरी वारे मुआशी निज़ाम लाइ जदोजहद कनि था। तबक़ाती नफ़रत पखेड़ण लाइ हीअ हुकूमत ज़िम्मेवार आहे जेका लुटियल ऐं फुरियल अवाम ते सरमाएदारनि ऐं जागीरदारनि जे पारां गोलियूं हलाए थी। मुंहिंजी नज़र में उहे सभु बुज़दिल ऐं ज़ालिम आहिनि जिन लाड़काणे, पट फीडर, मुल्तान, चारसदा ऐं नवाबशाह जे हारियुनि ऐं मज़दूरनि ते तशदुद कयो ऐं उन्हनि जो क़त्लेआम कयो आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब फ़तह आख़िर अवाम जी थींदी जी नाई क़िस्त। हीअ किताब नामियारे अॻवान, लेखक ऐं पुरोहितनि लाइ जदोजहद कंदड़ कामरेड जाम साकी जो लिखियलु आहे। ऐं हाणे वर्क वरायूं था जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जा। हीअ किताब नामियारी लेखक इलाइस अल्बेनिया जो लिखियलु आहे जंहिंजो सिंधी में तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। हिन किताब जी अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं 43हीं क़िस्त। असीं हिकु नंढड़े शहर में पहुतासीं ऐं ॻाढ़े नीरे रंग जी इमारत ॻोल्हण लॻासीं। पाकिस्तान में पुलिस थाणनि लाइ उहो ई रंग मख़सूसु आहे। आख़िरकार असांखे पुलिस थाणो मिली वियो। दरवाज़े ते मूं पहिरीं चादर मां आजपो हासिलु कयो ऐं पोइ अंदरि दाख़िल थियासीं। अंदरि वेठल टिनि पुलिस एहलकारनि ख़ुशआमदी सां आदर भाव कयो ऐं आउं दुआ घुरे रही हुयुसि त पुलिस रजिस्टर ते सही करण वारी शर्त बाबति का ॻाल्हि न थिए। पुलिस एहलकार मूंखे संदन सरबराह जी ऑफ़िस में वठी विया जंहिंखे मूं सिकंदर आज़म जे रूट बाबति नक्शा ॾेखारिया ऐं पोइ हिकु अणॼाण इलाइक़े में खेसि पंहिंजी परेशानी खां आगाह कयो। ओचितो कंहिं सलाह ॾिनी त 15 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते हिकु ॻोठ में हिकु अहिड़ो शख़्स मौजूदु आहे जेको रिटायर्ड पुलिस इंस्पेक्टर आहे ऐं ॻोठ जी इस्लामी इख़लाक़ी कमेटी जो मेंबर बि आहे। शायदि हूअ मदद करे सघे। उन सलाह ते सभिनी सुख जो साह खयो त उहो सभ खां बहितर थींदो। पोइ हिकु सिपाही सां गॾु असांखे रवानो कयो वियो। उहो सिपाही असांखे ॻोठ जो मुख़्तसर रस्तो ॾेखारे सम्झाए वापसि हलियो आयो। असीं जल्दी शहर मां ॿाहिरि निकिरी आयासीं ऐं असलम जबल ॾिसी ॾाढो ख़ुशि नज़र अची रहियो हो। असीं हिकु मदरसे वटां गुज़रियासीं। उन विच में हिकु बस ऐं हिकु ट्रैक्टर बि उन रोड तां गुज़रिया। असांजे लाइ असल मसइलो इहो हो त ॻोठ केतिरो परे आहे, छाकाणि त पाकिस्तान में ॿुधायो वेंदो आहे त बस कलाक खनि लॻंदो या थोरो परे आहे या शाम ताईं पहुची वेंदा। मतिलबु त फ़ासिलो वक़्त सां ॻंढियो वेंदो आहे ऐं असल डेग ॿुधाइण खां हर को लवाए वेंदो आहे। कलाक खनि जे पंध खां पोइ बहरहाल असीं उन ॻोठ में पहुची वियासीं जेको असांजी मंज़िल हो। ॻोठ परे खां साफ़ नज़र अची रहियो हो। पुलिस ऑफिसर जो कुटुंब ॾाढो साफ़ सुथरो नज़र अची रहियो हो। हुन जा 2 पुट मास्तर हुआ ऐं टियों दुकानदार हो। हू ख़ालिस पठान जे अंदाज़ में उर्दू ॻाल्हाईंदा हुआ ऐं ईंदड़ 10 ॾींहंनि में मूंखे संदन अंदाज़ ते प्यारु अचणु लॻो। काफ़ी महीना पोइ मूंखे जॾहिं हुन दुकानदार लंडन में फ़ोन कई त मूंखे संस अमन पसंदि ॻोठ जो माहौल यादि अची वियो। उन राति आउं अङण में संस ज़ाल ऐं ॿारनि सां गॾु सुम्ही पियुसि। सुबुह सवेर अखि खुली वई। अखि खुलण जो सबबु रोशनी न हुई पर हल्की बरसाति हुई जेका जेतिरी ओचितो आई हुई ओतिरो ई जल्द ख़तम बि थी वई। ॿिए ॾींहं ते असां पंहिंजो सफ़र जारी रखियो ऐं आहिस्ते आहिस्ते जबलनि खे फिरंदा मथे चढ़ंदा वियासीं। रिटायर पुलिस अमलदार असांखे चयो उहो रस्तो ॾेई सीधा हलंदा रहो, पोइ तव्हां क़िबैली इलाइक़े में वञी पहुचंदा। असलम पुछो कहिड़े इलाइक़े में पहुचंदासीं। हुन ॿुधायो यागिस्तान, जंहिंजे बारे में कोही जे माण्हुनि तव्हांखे ख़तरनाक किस्सा ॿुधाया हुआ। मूंखे यादि आयो त बेठीकत वारे दौर में बि उन इलाइक़े खे ख़तरनाक लेखियो वेंदो हो ऐं हिते जा माण्हू कंहिं बि धारे जी हाकिमियत तस्लीम करण लाइ तयारु न हूंदा हुआ। 19वीं सदी ईस्वी जे नक्शनि में बि उन इलाइक़े खे अणॼातल क़रार ॾिनो वियो हो। उहो यागिस्तान ई आहे जंहिंजे बारे में पाकिस्तान जा नक्शा बि कुझु नथा ॿुधाइनि।
असीं सॼो ॾींहुं पंधु कंदा रहियासीं। जबल ते चौधारी डाकेदार खेत पखिड़ियल हुआ, जिन में हारी ढगनि ते हर काहे रहिया हुआ। हिते पोखी राही जो उहो पुराणो तरीक़ो अञा बि राइज हो, जेको सिकंदर आज़म जे ॾींहंनि में राइज हो। रुॻो वथाण जो भाण इस्तेमालु कयो वेंदो हो। हिते जा माण्हू कीमियाई भाण जे इस्तेमाल खां अञा नावाक़ुफ़ हुआ। उहे ढगा जॾहिं सिकंदर ॾिठा हुआ त हुन 2,30,000 ढगा माण्हुनि खां ज़बरदस्ती हासिल करे मकदूनिया मोकिलिया हुआ। हिते जे हारियुनि खे पाणी जी शिकायत हुई। तरबेला डैम खां ज़मीनूं मथे आहिनि ऐं वफ़ाक़ी सरकार पाणी पहुचाइण लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि। उहो ई हर कंहिंजे वात ते हो त हिते जा माण्हू मुकमिल तौर ते कुदरती वसीलनि ते भाण ते मजबूर आहिनि। आमतौरु आऊं ऐं असलम मंझंदि जो आराम कंदा हुआसीं, पर अॼु असां किथे बि न तरसियासीं ऐं मुसलसिल अॻिते वधंदा रहियासीं। वॾनि वणनि, कुदरती चश्मनि, निढनि दुकारनि ऐं ॾूर पार जे पुलिस चेक पोस्टनि खां थींदा असीं अॻिते वधंदा रहियासीं। उन सॼे सफ़र दौरान असांजे भर मां रुॻो हिकु ई बस गुज़री हुई। उनजी रफ़्तार एतिरी त सुस्त हुई जो असीं उन खां अॻिते निकिरी थे वियासीं। हाणे असीं गदून ज़िले मां निकिरी अमाज़ई में दाख़िल थियासीं, जिते असांखे राति गुज़ारणी हुई। रिटायर पुलिस इंस्पेक्टर असांखे संस हिकु दोस्त जो नालो ॿुधायो हो ऐं राति जो असीं उन वटि पहुतासीं। हू हिकु क़बाइली मल्क या सरदार हो। असीं ॻोठ जे गाह सां ढकियल हिकु सोढ़ी वाड़ तां गुज़री रहिया हुआसीं त ओचितो असलम मैदान में कंहिं चीज़ ॾांहुं इशारो कयो। इझो हीअ ॾिस। मूं कंध वराए ॾिठो त उहा इश्क पेचां या गुल मंठार जी वल हुई। सिकंदर जॾहिं उहा वल ॾिठी हुई त हू बि ॾाढो मुतासिर थियो हो, छाकाणि त यूनानी ॾंद कथा मुताबिक़ शराब ऐं मस्ती जो देवता डायोनास या बेकस जंहिं बि इलाइक़े मां गुज़रियो आहे, उहा वल निशानी तौरु छॾे वियो आहे। उहा हिकु रिवायती वल आहे। उहा हेडीरा हमालिका या हमालियाई इश्क पेचां जी वल हुई, जेका वणनि, दीवारनि ऐं मैदाननि में अक्सर ॾिसण में ईंदी आहे। यूनानियुनि जो ख़्यालु हो त सिकंदर खां अॻु में डायोनाइसिस हिंदुस्तान आयो हो ऐं आर्यन ऐं ॿियनि यूनानी मूर्खनि जी राय आहे त हिंदुस्तान इश्क पेचां जी वल ॾेखारे सिकंदर खां अमान तलब कयो हो ऐं चयो हो त हूअ यूनानियुनि जो औलाद आहिनि। पर आज़ाद मोरख उनखे रुॻो ॾंद कथा सम्झनि था। यूनानी मोरख आर्यन जी उहा बि दावा आहे त नेस नाले शहर बि डायोनाइसिस वसायो हो। उहो शहर किथे आहे उनजी का बि ख़बर कान्हे। जदीद मोरखनि जी राय आहे त कालाश या काफ़िरुस्तान जा क़दीम रहाकू अॼु बि लाश ताबूत में विझी खुलियो रखनि था ऐं उहा यूनानी रिवायती आहे। हाणे मुमकिन आहे त उहे काफ़िर सिकंदर खां बि आगाटा आया हुजनि ऐं नेस शहर बि कालाश जे कंहिं इलाइक़े में हुजे। उहो त सच आहे त कालाश या काफ़िर क़बीले जा माण्हू उन सॼे इलाइक़े में पखिड़ियल हुआ ऐं बाबर बादशाह जे बारे में बि चयो वञे थो त हू बाजोड़ जे काफ़िरनि वटि वञी शराब पीअंदो हो। यूनानी जॾहिं हिते आया त इश्क पेचां वारी वल ॾिसी ख़ुशी में शराब पीअण लॻा हुआ। बसि पोइ मूं तुर्त उहा माजून कढी कुझु खाधी ऐं कुझु असलम खे खाराई। उहा बि अजीब माजून हुई। पहिरीं ॾाढी मिठी हुई, शायदि माखी जी, ऐं पोइ ॾाढी कड़ी हुई। मूं जे ज़ाइक़े बाबति असलम खां पुछियो त हुन चयो त उहा कड़ाण आफ़ीम ॾोॾी जे करे आहे। तॾहिं सम्झमि त उहा ॻाल्हि मूंखां हकीम लिकाए वियो। बहरहाल जंहिं वक़्तु असीं मल्क जी जाइ ते पहुतासीं त उन वक़्तु मुंहिंजो त मथो फिरी रहियो हो। असलम चयो असां ख़ाली पेट उहा खाधी। जबल ते चढ़ण जे करे असांजो रतु तेज़ी सां गर्दिश करणु लॻो ऐं तंहिं करे घणो नशो थियो आहे। मूं चयो माजून जे करे मुंहिंजो त मथो पियो फिरे। पोइ आउं समूरी इख़्तिलाक़ात खे कंहिं पासे रखी हुजरे में लेटी पियुसि। जॾहिं त आम हालतुनि में मूंखे अंदरि ज़नान खाने में वञणु घुरिबो हो, उन ॻाल्हि मल्क खे परेशान करे विधो। शाम जो हुन मूंखे क़बाइली रिवायतुनि ते लेक्चर ॾिनो ऐं चयो त अहिड़ियूं हरकतूं मुंहिंजे लाइ मसइला पैदा कंदियूं। बहरहाल उन वक़्तु तां का बि नसीहत ॿुधण जे क़ाबिल न हुयसि ऐं चादर में वेढ़ी हुजरे में पई हुयसि। ॻोठ जा माण्हू लाइन सां ईंदा ऐं मूंखे ॾिसंदा रहिया। मुंहिंजा उज़वा आहिस्ते आहिस्ते कमु करणु छॾे रहिया हुआ। हीउ अहिड़ो इलाइक़ो हो जिते इस्प्रो जी गोरी न थे मिली। उते कंहिं डॉक्टर जो तस्वरी बेकार हो। छा हकीम अयूब मूंखे मारण जी कोशिशि कई हुई? मूंखे जलालाबाद में हफ़ीज़ुल्लाह जी ॿुधायल ॻाल्हि यादि अची वई त पाकिस्तानी एजेंसियूं मूंखे मारणु चाहिनि थियूं। आउं खेनि नए लक वटि हथु न आयसि त हिते मूंखे पाकिस्तानी फ़ौज मारण जी कोशिशि कई। शायदि हकीम अयूब बि साणनि मिलियल हो।
हिते हिन जबल जे निठे ॻोठ में बिना कंहिं वेज तबीब जे आउं मरी रही हुयसि। बहरहाल शाम जो देरि सां दिमाग़ी मालिक खुलिया जो उहो दौर पूरो थी वियो ऐं आउं उन लाइक़ु थी वियुसि जो अंदरि ज़नान खाने में वञी सघां। हिते हुजरा माण्हुनि जी माली हैसियत जी निशानदेही कनि था ऐं ॾाढा सिंगारियल संवारियल हूंदा आहिनि। मल्क जो हुजरो बि मक़ामी तौर ते उणियल मुख़्तलिफ़ नमूने सां सिंगारियो पियो हो, पर घर में 20 कुटुंब भातियुनि लाइ रुॻो 2 कमरा हुआ। टॉयलेट बि बसि हिकु सुराख़ जहिड़ो ई हो, को बि उसल खानो न हो। मल्क नौजवान हो ऐं सॼे कबीले जी ज़िम्मेवारी संस कुल्हनि ते हुई। हीउ इलाइक़ो तरबेला डैम ठहण खां अॻु में ॾाढो ख़ुशहाल हो ऐं जाम ॾोॾी पोखी वेंदी हुई। तरबेला डैम ठहियो त हेठि सॼी वादी ढंढ बणिजी वई ऐं माण्हुनि खे मजबूरी में उतां हिन इलाइक़नि ॾांहुं लॾ पलाण करणी पई हुई। जबल जा खेत तमामु मुख़्तसर ऐं घटि पैदावार ॾींदड़ आहिनि। उते पाणी जो बि वॾो मसइलो आहे। हिते सरकार जो को बि ॾसपतो न आहे। मक़ामी माण्हू मूंखे ॿुधायो त मल्क साहिब जो कुटुंब इंतिहाई ख़राबु हालत में हो। संसु ज़ाल हिकु न्याणी खे जनमु ॾियण खां पोइ ज़नानी बीमारी जे करे वधीक ॿार ॼण लाइक़ु न रही हुई। मल्क हुन जे करे ईंदड़ हफ़्ते ॿी शादी करण वारो हो। मूं हुन ते अफ़सोस ज़ाहिर कयो त 11 ॿारनि जे पीउ असलम चयो उन में मल्क साहिब जो ॾोह न आहे। संसु परेशानी जाइज़ आहे, खेसि हिकु वारस घुरिजे। उहा राति मल्क जा कुटुंब भाती मुंहिंजी टहल टकोर कंदा रहिया। हिकु औरत मुंहिंजे टंगनि ते ज़ोर ॾियण लॻी जॾहिं त संसु घरवारी ठीकु न हुई। बहरहाल आउं सुम्ही पियुसि त हू मूंखे छॾे निढड़े ब्लैक एंड वाइट टीवी ते हिंदुस्तानी फिल्म ॾिसणु लॻियो। मूंखे सॼी राति अजीब ख़्वाब नज़र ईंदा रहिया ऐं इंतिहाई बेचैनी वारी हालत में राति गुज़री। सुबुह जो तबियत बहितर थी वई ऐं हुन सां गॾु वरी बि ख़ौफ़नाक कहाणी जी शुरूआति थी वई। मल्क साहिब चयो त अॻिते असांखे इलाइक़ाई जरगनि खां इजाज़त वठण जी ज़रूरत पवंदी ऐं उनजी इजाज़त जो मतिलबु तहफ़ुज़ आहे। हुन चयो उहे तमामु ख़तरनाक जॻह आहे ऐं इंतिहाई होशियारी सां विख वधाइण जी ज़रूरत आहे। मुहाबन जबल खां मुकमिल तौरु परे रहणो पवंदो। काला ढाका वारे इलाइक़े में अञा बि माण्हू गारनि में रहनि था। उन सां गॾु मक़ामी जरगे जे हिकु अजीब सज़ा जे बारे में ॿुधायो वियो। जॾहिं कंहिं माण्हू खे सज़ा ॾिनी वेंदी आहे त खेसि 3 ॾींहंनि लाइ वण जे हिकु थुड़ में विधो वेंदो आहे। रुॻो ॻिची ॿाहिरि हूंदी अथसि, बाक़ी सॼो बदन उन थुड़ जे ढिढर में हूंदो आहे। मल्क चयो असीं मुग़ल आहियूं ऐं 500 साल अॻु एबटाबाद खां हिते आया आहियूं। हुननि वधीक चयो त जंहिं तरफ़ अमीं वञो पिया उन पासे असीं तव्हांजी का बि मदद करे न सघंदासीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जगमशहूर किताब सिंधू जूं सल्तनतूं जी 43 क़िस्त। इन ते प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे उन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए।
सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।